नाज़रीन ख़बर शामिल कंदानो जानवा सोसाइटी मां सुल्तानपुर जे इलाइक़े यूसी टिब जे ॻोठ वारिस ॾिनो मलिक ऐं मिर्ज़ा मलिक जे ॻोठड़नि जो यूसी चेयरमैन ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज नारेबाज़ी कोरोना वायरस जे सख़्त सिंध सरकार पारां जारी कयल फंड करप्ट चेयरमैन पारां हड़प करण जो शक ऐं स्प्रे न करण ख़िलाफ़ ॻोठ वबाई बीमारियुनि में फैलजण ख़िलाफ़ मोहल्ले वासियुनि जो एहतिजाज सिंध सरकार खां सरज़मीन मुआइनो करण जी घुर ॻोठणा ख़बर मूजिबि ॻोठ वारिस ॾिनो मलिक ऐं ॻोठ मिर्ज़ा मलिक जे रहवासी नूर मोहम्मद एजाज़ मलिक माशूक अली सरदार मलिक ॿियनि यूसी डिब जे चेयरमैन ग़ुलाम आशिक़ अली आराइन जे ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। उन्हनि जो चवणु हो त गुज़िरियल 4-5 सालनि में असांखे कुझु बि न मिलियो आहे ऐं असीं ग़रीब मज़दूर आहियूं जो हिन वक़्तु कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबि शहर में मज़दूरी लाइ वञी नथा सघूं ऐं असां रोज़ानो जे बुनियाद ते मज़दूरी करे बचा पालींदा आहियूं जो गुज़िरियल 4-5 सालनि में यूसी डिब जे चेयरमैन कुझु बि न ॾिनो जो पंहिंजा बंगला ठाहे छॾिया अथसि ऐं हाणे कोरोना वायरस जे करे शहर लॉकडाउन आहे। सरकार पारां जारी थियल साबुण मास्क अटो खंड पती गिह वग़ैरह कुझु बि न मिलियो आहे। कुझु मनपसंदनि खे ॾेई फंड हड़प करणु असां सां नाइंसाफ़ी आहे। वधीक उन्हनि जो चवणु हो त हिन वबाई बीमारियुनि में असांजा बचा उल्टी दस्तनि जहिड़नि बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि ऐं यूसी चेयरमैन पारां स्प्रे को बे कोन कयो वियो आहे जो उन्हनि वज़ीर आला सिंध डीसी साहिब सखर ऐं ज़िले चेयरमैन खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ वारिस ॾिनो मलिक ऐं मिर्ज़ा मलिक जो सरज़मीन मुआइनो करे सरकार पारां ऐलानियल फंड जो हिसो ॾियारियो वञे ऐं स्प्रे करायो वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।